नाज़िम फौजदार वरा जे प्राइमरी स्कूल जे उस्ताद कादिर बख्श खासखैली के खिलाफ सोशल मीडिया ते कुछ माण्हुनि पारां हिकु वीडियो शेयर कई वई आहे जंहिंमें उस्ताद खां सवाल जवाब कंदे इहो साबित करण जी कोशिश कई वई त हू ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी सलाहियत खां महरूम हिकु मासूर अणपढ़ियल ऐं नाअहल शख़्स आहे। KTN न्यूज़ फैज़गंज जे हिकु टीम जॾहिं हक़ीक़तूं मालूम करण लाइ इलाइक़े में पहुती त इहो इंकशाफ थियो त ज़िक्र कयल उस्ताद ते हिकु साल अॻु फालिज जो हमिलो थियो हो, जंहिं बाद हू ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी सलाहियत खां महरूम थी वियो आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ पेश आहे सदाकत मेमुन जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, समाज में 23 साल तालीम खाते के अर्पींदड़ एक शख्स के ज़िंदगी भर लाइ माज़ूर करार ॾिनो वियो, जाइ जम खां माज़ूर करार ॾिनो वियो। उनजो असांजे मीडिया में हक़ीक़तनि खां उबतर रिपोर्टिंग कई वई। उन हवाले सां असां ठरी मीरवा जे ॻोठ दुबी में मौजूद आहियूं। कादिर बख्श खासकेली असां सां मौजूद आहे, जेको गुज़िरियल 1 साल खां मुख़्तलिफ़ मसइलनि जे करे बीमारी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन हवाले सां हितां जे ॻोठाणनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियां असां साईं मौजूद आहे ख़ुदि, असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, तव्हां कॾहिं तालीम खाते में भर्ती थियो? कहिड़नि स्कूलनि में? बीमार कॾहिं खां थिया आहियो तव्हां? साल खनि थी वियो। नाज़रीन, साईं खे जेको आहे अटैक थियण खां बाद ज़बान उहा वर्क नथी करे प्रॉपर जी पहिरियां साईं जी कंदी हुई। साईं जा जेके ॿिया रिश्तेदार आहिनि, बिरादरी जा माण्हू आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे मौजूद आहिनि। असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। 1/8/1995 दिन जो अपॉइंटमेंट थी आहे एज़ ए PhD जो कोर्स बि अॼु जो थियल आहे। इंटर हिन जी पंहिंजी तालीम बि आहे। जेकॾहिं इंटर तालीम न हुजे सां PhD कोर्स न थियल हुजे त हिनखे ॾाढो कीअं मिले हा। हिनखे इहो अहसासु कंप्यूटर जो शिकार थी वियो इन ॻाल्हि जो त मुंहिंजो अबो बि वियो, मुंहिंजी अमा वई, न मूंखे भाउ न भेण। हुन मीडिया में छा चयो वियो? सोशल मीडिया जा जाइज मूंखो गुंगो आहे, बुढ़ो आहे, ज़बान कान अथसि, तालीम खाते जंदे नगरी आहे, ठारी तालीम खाते जंदे नगरी आहे, बिल्कुलु परफेक्ट हुयो। सिलसिले हुनखे मेडिकल थियल आहे, बाक़ाइदे एज़ पर रेगुलर वेज़ हुनजो आटो थियल आहे। परफेक्ट रेगुलर उस्ताद हुयो। टाइम ते स्कूल वञणु, टाइम खां 5 मिंट लेट स्कूल बंदि करणु, 3 किलोमीटर पंहिंजे ॻोठ जो स्कूल ॿार हुन ते पाण पैदल वञे, पाण पैदल मोटी अचे। जेको इंसानु आहे कहिड़े वक़्तु बि बीमार थी सघे थो, बीमार जो तदारुक थींदो आहे, बीमारी जो इलाजु थींदो आहे। जेको असां करायो आहे, जेको तव्हांखे फुटेज जी सूरत में ॾियूं बि था, प्रोवाइड बि कयूं था, तव्हां टेस्ट वग़ैरह चेक करे सघो था। तमामु बहितरीनु उस्ताद हो। उस्ताद जो पुटु उस्ताद आहे। तंहिंखां पोइ पाड़े वारनि वटि पढ़ायो। 5 सालनि 5 जाइनि ते नौकिरी कई अथई। अफ़सोस इहो आहे जो मीडिया वारनि उस्ताद जे ख़िलाफ़ु एतिरो कयो, हुननि जे तदारक त न कयो वियो पर हुन जे ख़िलाफ़ु कयो वियो। इहो मुनासिबु कोन हो। ऐं पाड़े जे करे हिसाब सां उस्ताद बहितरीनु उस्ताद हो। उस्ताद जो फर्ज़ंद आहे ऐं हुन ते जेको आहे सो 23 साल हुन नौकिरी कई आहे। तमामु फर्स्ट क्लास नमूने उस्ताद हुयो ऐं रेगुलर उस्ताद हो। 3 किलोमीटर पंधु करे वेंदो, 3 किलोमीटर पंधु करे मोटी ईंदो घर। ऐं मीडिया वारनि ग़लति ऐं अख़बार नुमाइंदनि ग़लति रिपोर्टूं ॾेई उस्ताद खे जेको आहे सो लातालिक ॾिनी आहे। इहो सुठो कोन्हे। उहे अचनि ऐं अची उस्ताद जे घर माफ़ी वठी वञनि। प्राइमरी स्कूल दुबी में हिनमहिल कमु कयां थो। मूंसां गॾु असां कादिर बख्श गॾु रहियो हुआसीं। 2-3 साल सां गॾु कमु कयो आहे। रेगुलर उस्ताद आहे, होशियारु उस्ताद आहे। अच्छा, जॾहिं खां तव्हांजा उस्ताद गॾु पढ़ाईंदो हो त उस्ताद जी तबियत कीअं हुई? सही हुयो? ॻाल्हाईंदो, बोर्ड ते लिखंदो हो, उस्ताद ॿारनि खे सम्झाईंदो, पढ़ाईंदो, बाक़ाइदो होशियारु उस्ताद। कॾहिं बायोमेट्रिक में साईं घुसायो न आहे। तव्हां बायोमेट्रिक करण खां पुछी सघो था। बायोमेट्रिक खां अॻु जी छा ज़रूरत आहे? बिल्कुलु सही आहे। ॾाढो ॾुख थियो तालीम खाते जे असांजे ऑफिसरनि जो त घटि में घटि उस्ताद खे इहा ॿिया भले कनि वञी, पर तालीम खाते वारा त मालिकी कनि असांजी। त उस्ताद जेके रेगुलर उस्ताद अचण वारो आहे, ओचितो इतफ़ाक़नि माज़ूरी थी वेंदी आहे, बीमारी थी वेंदी आहे। इतफ़ाक़नि हुन बीमारी जे दौरान त उस्ताद त रहियो आहे न, हू बेसिकली उस्ताद आहे। नाइंसाफ़ी आहे इहा, तव्हांखे बि असां अर्ज़ु कंदासीं। इहो ख़ुदा राहनि सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं
हिन जी माज़ूरी आहे त हुनखे दवा दरमल बि हुकूमत जो कमु आहे त उहो हुनखे रिलीफ ॾे। नाज़रीन, हिन वक़्तु असां उस्ताद कादिर बख़्श जे घर मौजूदु आहियूं, जिथे संदसि ॿई घरवारियूं असां सां गॾु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सही लॻो पियो, ठीकु हो। हुनजे करे हिकु पीउ माउ हुन हुनखे माना कैंसर जी बीमारी, और हिकिड़े ॾींहं त पीउ वफ़ात करे 15 ॾींहंनि में हुनजी माना माउ वफ़ात करे वई। हुनखे ठीकु ठाक हुनखे माना तेज़ बुखार आयो, हुन पोइ कराची में इलाजु हलियो। सही हूंदो ॿारनि पंहिंजनि खे तालीम पंहिंजे घर वारनि सां माना तवजो हूंदो, हर ॻाल्हि सही हूंदी। हीअ जेका बयान आया आहिनि ग़लति आया आहिनि, असांखे हिन ॻाल्हि जो ॾुख थींदो रहंदो। उस्ताद कादिर बख़्श ड्यूरिंग ड्यूटी जॾहिं हुननि जी हैंड राइटिंग हुई, हथ अखरी हुई, उहो असांखे पेपर्स ॾिना विया आहिनि। असां कोशिशि कंदासीं, कैमरामैन खे चवंदासीं ज़ूम करे अवां खे ॾेखारे। ॿुधाए थो वञे थी उस्ताद कादिर बख़्श जी हैंड राइटिंग आहे, तव्हां ॾिसी सघो था। हुननि जो कोई स्कूल जो रिकॉर्ड वग़ैरह मेंटेन कयो आहे, उहा हिन जी जॾहिं हीउ सिहतमंद हुयो तॾहिं जी हिन जी इहा राइटिंग आहे। ऐं नाज़रीन, असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हीअ जेके अखर आहिनि उस्ताद जा तॾोका आहिनि जॾहिं उस्ताद सिहतमंद हूंदो हुयो, पर फालेज जे अटैक थियण खां पोइ संदसि ज़बान ऐं हथ बराबरि वर्क नथा कनि, जिन नतीजे में हाणे हू ॻाल्हाइण जी ऐं लिखण जी जेकी सघ आहे उहा विञाए चुको आहे। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त तालीम खाते खे घुर्जे खेसि सिहत समेत बुनियादी सहूलियतूं ॾेई मेडिकल बुनियादनि ते रिटायर कयो वञे ऐं मुतासिर स्कूल में फौरी तौर ते उस्ताद मुक़ररु कयो वञे, जीअं शागिर्दनि जी तालीम मुतासिर न थी सघे। कैमरामैन इम्तियाज़ शर सां गॾु सदाकत में KTN न्यूज़ फेज़गंज।